जो उठो से किताब पर उठो बैठे महबूब जी हदीस सामू आई ॾाढी दिल छरी पई सवाल तो चे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जुड़ियारो सुभान अल्लाह हबीब करीम जी ज़ात बाबरकात जवाब ॾिनो अदा हिन टाइम ते असांजे झोलीअ में असांजे हथनि में असांजे खीसे मुबारक में ज़ाहिरी शइ का बि कान्हे का तोखे किथां ॾियारियो हाणे हीअं कर वञी कंहिंखां उधार घुर उहा उधार मां मुहम्मद जे नाले लिखाए सभी जो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह ओ घर में बठ कंहिंखां न कंहिंखां ओ तो सुञाणो दीदी हा कोन सुञाणो था ए जेतिरो वणी तेतिरो वञी वठो छा खपई जेतिरो खपई सो वठो वञी पर लिखरा हुजे ऐं उनखे चइजां त मूंखे सोने साईं चयो आहे त जीअं जो अल्लाह जे तरफ़ खां फुतूहात थी त अवल तुंहिंजो कर्ज़ लाहींदासीं उहा अब्राहम चयो हज़रत उमर वेठो ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा अल्लाह ताला कुरान में तो चए त मां तव्हां खे मुकल्लफ न कयो आहे तव्हां ते भार कोन रखियो आहे एतिरो भार वठो तमामु जेतिरो खणी सघो सही आहे त ॾियोसि जे नाहे त चओ बाबा कर ऐं ईअं छो था चओ त वरी कर्ज़ खणो उहो कर्ज़ मुंहिंजे नाले ते लिखरा ईअं छो था आहे त ॾियोसि कर्ज़ खणी था ॾियोसि महबूब करीम जे मुंह मुबारक ते गुस्से जा निशान ज़ाहिर थी विया पाण फरमायो उमर ईअं छो थो चवी पियो हिकिड़ो अंसारी घर में वेठो हो उहो चवण लॻो मुंहिंजा महबूब ॾे तोखे रब तुंहिंजो हथ कोन ॿुधाईंदो जे मथां महबूब करीम जी ज़ात खे थोरी कावड़ अची वई उन अंसारी जे चवण ते महबूब जो चेहरो गुलाब जे गुल खां वधीक टिड़ी पियो फरमाइनि था त मां मुहम्मद करीम कंहिं माण्हू खे ख़ाली छॾींदो ई कोन आहियां जेको सवारी ईंदो आहे त सवारीअ खे मां मुहम्मद ॾींदो ई ॾींदो आहियां कभी तो चवो मेरे करीम से सीने मांगा मेरे करीम से कतरा के सीने मांगा दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं उनकी महक में दिल के पूरी क्या चो सुभान अल्लाह असां छा था चओ असांजो नबी करीम आहे चओ असांजो नबी ज़ोर सां असांजो नबी खुली असांजो नबी हेॾे ॾियारियो हिकिड़े खे चइबो आहे सखी छा चइबो आहे ॿिए खे चइबो आहे जवाद छा चइबो आहे टे खे चइबो आहे करीम फर्क इन टिनी में अल्लामा बेजूरी रहमतुल्लाह अलैह कसीदे शरीफ कसीदे बुर्दे जी शरह में लिखी है माना फरमाया सखी हेॾे आयो सखी उनखे चइबो आहे जो थोरड़नि खे ॾिए घणनि खे न ॾिए सखी के चइबो आहे जेको माना मिसाल हेॾो सारो जलसो आहे हिन जलसे में जा 15-20 पंजनि ॼणनि खे ॾे बाक़ी घणनि खे न ॾे इहो सखी आहे जवाद उनखे चइबो आहे जेको घणनि खे ॾे थोरा रहाए जवाब उनखे चइबो आहे जेको जवाब
के चवा जो घणन खे जे पूरा है करीब उन्हीं के चबो जो सभनी के जे करीब के चवा जो सभनी के कुल्लो के आलम बुधायो हो तवाजे मुल्क में थोड़ा आलिम पीर फकीर दरवेश ईंदा हन अवांखे कह न कह बुधायो हो त इहो आलिम सगो रोज जो नालो हो मुहम्मद शरफुद्दीन हुन जो लक़ब हो शरफुद्दीन मुहम्मद बीमार थी पियो हो बीमारी अहिड़ी थी जो सॼो जान जिस्म हुन जो सुकी वियो हकीमन डॉक्टरन लाइलाज करे छॾियो बस तुंहिंजो कोई इलाज कोन्हे बाक़ी ज़िंदगी जा ॾिहाड़ा वञी गुज़ार दोस्तों अजीजो उन दिल में सोचो हकीम त मुंहिंजो दर बंद करे छॾियो आहे पर मदीने वारे जो दर खुलियो पियो आहे खुलियो दर आहे उन्हीं ते वञा उते तो अर्ज़ करे आमिन ताज़ा कोरे जीरा दिन बेज़ी सजनी मा सजता लिखी पूरो करे सुनी पियो सुनी पियो जाओ था लिखी सुनी पियो अखे सां लगी भाग खुलियो अञा जो हाल त मदीने वारो मथां बीठो फरमाया शरफुद्दीन इहो कसीदो वरी पढ़ मुंहिंजा दोस्त मां पढ़ियो आहे अल्लामा इब्राहिम बेजूरी लिखे थो जब इन शेर ते पहुतो कुल्लो मिन रसूलिल्लाह मुल्तमिसुल कुल्लो मिन रसूलिल्लाह मुल्तमिसुल गुरफा मिनल मेरा शरफुद्दीन तो जो खुदा जो कसम आ जब मां ॾिठो त महबूब करीम जे आलो मां इहो मिसरो पढ़ो भई त सुभान अल्लाह पाणी ये झूमन पिया जे गुलाब जे गुल जी टाली लुड़ंदी गुल का कुल्लुहुम रसूलुल्लाह मुल्तमिसुल कुल्लुहुम रसूलुल्लाह मुल्तमिसुल गुरफा मिना बहर औरशफा मिना दियानी मौलाया कुल
हबीब तो चवे तो किसी देखने वाले को चवे तो वो पाण झूमे आपको ना गलत बाबू मत करे मत पा देखो ने ताचा दरलाए करी मुझे बचाओ जगह साईं देखो न ते चादर रही ना वो आपको जे बचाओ ता जो हाथ मुबारक घुमाए जो शरफुद्दीन तू तो चाक तुझे केर थो चवे तो तू बीमार जे तो सुबह जो था त बीमारी हुजे ही कान बीमारी त कान हुजे पर खुदा जो कसम वा जेका ख्वाब जी हालत में चादर मिली हिसाब सू भरोसा सागी चादर मथा पई हुजे अने अचो ते भी शेर जी माना बुधाया त ठरी पो माना बुधो याद भी करदा हाँ दिमाग में विहार जो हाँ एक दफो पढ़ा झूठी देखा कुल्लो रसूलुल्लाह तो रसूलुल्लाह मुल्तमिसुल जेके भी अल्लाह जा नबी आहियो आदम खां वठी ईसा ताईं सब मुझे मुस्तफा जे दर ते झोल झलियो बीठा आहिनि आने तो सुभान अल्लाह इल्तिमास में ऐं सवाल में भी फर्क आहे सवाल छाके चइजे सवाल हमेशा जेको हूंदो आहे सो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहिड़े माण्हू खे कबो आहे जेको पाण जहिड़ो हुजे पाण जहिड़े खे सवाल कबो आहे ऐं इल्तिमास उन्ही खे कबो आहे जेको पाण खां मथां हूंदो आहे तो आशिक़ थो चवे त सभई रसूल मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर ते झोल झलियूं इल्तिमास बीठा था कनि सभई रसूल खुदा के हबीब जा सवाली पर छा मिलने और फमिनल बहर रशफम मिन दियमी यण तो संभ्रमा के पानी जी लप मिली हुजे छा संभ्र छा लप चवे तो मुस्तफा जो फैज़ संभ्रा सवा लख नबियन के जो कुछ मिलियो सो मुस्तफा जे फैज़ जी लपा और रशफम मिन दियमी दियम चइबो आहे साउन जे मींहं खे जेको जल थल बर थर भरे छॾींदो आहे अहिड़ो मींहुं हूंदो आहे जो वॾ फुॾो सॼे जहान में हूंदो आहे चवे थो महबूब करीम अलैहिस्सलाम जे फैज़ वॾ फुॾे मींहं मां नबियन खे जो कुझु मिलियो सो पाणीअ जी हिकिड़ी चुस्क मिली आहे छा मिली आहे पाणीअ जी हिकिड़ी चुस्क मिली आहे बाक़ी ॿियो सॼो फैज़ मुंहिंजे रसूलुल्लाह जो आहे महबूब करीम उन बीमार खे चङो भलो करे छॾियो सुबुह जो चादर सूधो ख़ुशि आहे माई हिनखे उथारींदी हुई सुबुह जो मुंहुं धोराईंदी हुई मानी खाराईंदी हुई बिस्तरे मां हुनखे उथी सॼी थुली मुजादा हुनखे पाकाई सफ़ाई कराईंदी हुई अॼु सुबुह जो माई अचे त कमरे में घुमंदो वते सलात पढ़ंदो माई हाल खला तो सुना तुसी कोने केरा मुझे बीमार मुस्का दे पूछे थी अब्बा तू केरा मुझे शरफुद्दीन बीमार का दे पर माई थी जो अंदर कमरे में दाखिल थिया खुदा जो कसम एड़ी खुशबू हुजे जेका न अतर में न अंबर में न मुश्क में न अंबीर में न खथूरी में हुजे सॼे जहान जे खुशबू खां खुशबू वधीक हुजे शरफुद्दीन खिलली तो चवे से ओ ज़ाल चे जिया सुनानी कान थी छा मां तो आरो शरफुद्दीन वरसो हा चे तू तो बीमार हुए केर चङो भलो करे जो थी केड़ी हकीम जी दवा खाधी थी ज़ाल के चई दुनिया जे हकीम त थुॾे छॾियो हो मूं त मदीने वारे साईं खे सॾणा कया साईं पांजो हथ मुबारक घुमायो आहे पर हे चादर बि ॾेई विया अञा साल सां ॻाल्हाए वेठो हज़रत इब्न सक्का नाले हिकिड़ो वली रहंदो
तो सुबह जो अची त जो दर खटकाई ॿाहिरि निकितो ॾिठई त इब्ने सक्का बीठो आहे। ओ इब्ने सक्का हेड़ा वॾा वली कीअं मुंहिंजे ग़रीब जे दर ते आयो आहे? चई तोखां कसीदो वठण आयो आहियां। चई कहिड़ो कसीदो? मूं त घणा ई लिखिया आहिनि। चई जंहिंजे मुंड में चयो थी अमिल ताज़ा बेज़ी सलमी मज़जता दमा अमजार मुक़रर बेदनी। ओ इब्ने सक्का यो त मुराद लिखियो आहे, कंहिं खे ॿुधायो बि कोन थने, तोखे कंहिं ॿुधायो आहे? चई रात तो पढ़ियो पे मुस्तफ़ा ॿुधो पे, मां बि सोहणे नबीअ जे पुठियां बीठो। मुझो पुत्र बीमार आ, हबीबन मुखे फरमायो इब्ने सक्का सुबह जो शख्स दीन के चइजा इहो कसीदो तोखे लिखी ॾींदो, वञी पुट ते पढ़जा, तो जो पुट चङो भलो थी पवंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या बुलंद आवाज़ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। दो मुसलमान भाइयों, मुझे महबूब के खाली छजूरी को लोगों गाली आना इसलिए भैया ओ अब्बा हार सदे खबर मानी खाओ तमाम मोहब्बत के मानी यादा सही ख्याल रखो। वो सही गुजर इनके रखो, इनके रखो जिम्मत मत कभी पुट्टी खड़ा दिया तो शिकारी जाकर बोलेंगे रखो रखो, लेकिन पुट्टी खड़े हो चिट्ठी लिखे तो सही मुफ्ती साहब गल दो कोना रंदो हड़दो सभी चो सल्लल्लाहु चयो चो सुभान अल्लाह। हज़रत हास चयो साईं मानी भी खाई आयो आहियां, तव्हांजो दीदार रोकियो, दिल ठरी पई, तम त पंहिंजे सां आयोसि मके में, पर मके वारा मूंखे फिरी आया तव्हांजे लाइ त हीरे जो थो चवे। माण्हू मरदा मरी उथंदा, जेको तव्हांखे मञींदो तव्हांजे लाइ जन्नत, जेको न मञींदो तव्हांजे लाइ दोज़ख। साईं ईअं तव्हां चयो आहे। महबूब करीम फरमाए था बाबा इंशाअल्लाह ताला तोखे उन दिहाड़े वधीक पक थींदी जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो ऐं मां मुहम्मद तोखे पाण खां वठी करे इहो सभु कुझु ॾेखारींदुसि। चयो आहे जेको मूंखे मञींदो तव्हांजे लाइ जन्नत आहे, जेको न मञींदो हुनजे लाइ जहन्नम आहे। माण्हू मरण खां पोइ वरी उथंदा, पर तोखे चवां थो त तोखे पक मुंहिंजे चवण ते त अॼु बि पक आहे, पर वधीक तोखे पक तॾहिं थींदी जॾहिं तोखे ॿार खां वठी करे तोखे ॾेखार अब्बा हे ॾिस। हज़रत हास खे अखि मां रुक वही जब रुक वही आया पाण फरमायो था ॾेखार छो था रो जे क़िबला पार त हुजई उन्ही दिहाड़े मूंखे विसार जान महबूब करीम जी फरमान था ओ साईं बाबा हारिस तू त मुंहिंजो मुहसिन
तोखे किए साया माता राजन जाकर मकद से अब राजन जो कम सीखो या मैं तेरा भी हिंदी आगा रमण दिया चले तो हशर मेरे हुआ सभी राज राणा तन्ही मोहम्मद तेरे खास सुभान अल्लाह हशर मेरे हुआ सभी राज राणा तन्ही में मोहम्मद तेरे खास छोटे तारे जो झंडो थमने जिए गुलगुलाबिया सुनो गुलल सभी जो जिए गुलगुलाबिया सुनो सभी जो जिए गुलगुलाबिया मुझो मुस्तफा पाक कदरो रखते जिए गुलगुलाबिया वो भी बस न करे मां तो चवा जिए गुलगुलाबिया मां चुप करो वो तवा सब चयो सुनो गुलाब जिए गुलगुलाबिया जिए गुलगुलाबिया अरे कदो हर को बहगी रुगी जाए को फकीर पर मोहम्मद जे मद में या उम्मती मोहम्मद जे मद में या उम्मती एजो सब सचायो दिखारे खलने जिए गुलगुलाबिया सुबाई थे असा हजा वयो तमा हजा वयो जखर जा मार चौदा वतन जिए गुलगुलाबिया जिए गुलगुलाबिया सुनो गुलाबे इंशाअल्लाह ताला आशिकन जा चेहरा गुलाब जहिड़ा थी वेंदा मुल्कनि जा चेहरा वरी जुलाब जहिड़ा थी वेंदा जिए गुलगुलाबिया सुनो गुलाबे हज़रत हारिस तो चवे सुना क़यामत जे दिहाड़े दी पारत हो जाई मुखे नसार जा हुजूर फरमाइन था बाबा तोखे पांखा वठी करे इहो मंज़र ॾेखारी दोसां त न मञण वारा जहन्नम में था वञनि पिया मञण वारा तोसां गॾु जन्नत में हूंदा हज़रत हारिस सोचे मां बि तुंहिंजे मञण वारनि में हुजां सुभान अल्लाह कुर्बान होया मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पाणो तो वापस थो वो काफर इंतजार में हा देख खबर सही अजाई था जख हड़ो अजायो दिमाग खराब थे थो अज भी मोके थो अज भी मुझे रहमत वाले नबी जो दरवाजो खुलो पियो थो मुझे मोहम्मद अज भी सच्चा मुझे मोहम्मद क़यामत ताईं सच्चो मुझे हबीब करीम जी ज़ात करे जिंदगी में दूर कोन ॻाल्हायो आहे मां महबूब करीम खां पंहिंजे लाइ साण खे शिकस्त मिलंदी हुई जंहिंखे न पंहिंजो वकील ठाहे मोकिलींदा हो वकील ई हुनजो कारोबार करे छॾींदो हो सलात पर तकिड़ो तव्हांखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि
मुझा सोना साईं अल्लाह जे हबीब जा आशिक परवाना मुझा सजण सोना जब भी पंहिंजा वकील मोकिले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरे करण जी कोशिश कई उन्हनि खे मोह जी लगी हबीब बिन मालिक हिकिड़ो शख्स हो यमन जे इलाके जो हाकिम हो पढ़ियल लिखियल माण्हू अबू जे